Kasih nafas, oksigen Pak, kasih nafas Pak. Udah kasih jalan, cepat. चवंदा आहिनि त मारण वारे खां बचाइण वारो वॾो हूंदो आहे। अलाह जंहिंखे हयाती ॾिए त मौत उन खां परे रहंदो आहे। इंडोनेशिया में ज़लज़ले जे मलबे मां 2 ॾींहनि खां पोइ 6 वरनि जे ॿारड़े खे जीअरो कढण बाद नारा बुलंद कया विया। 6 सालनि जो ॿारड़ो पंहिंजी ॾाॾी जे लाश सां हथ आयो। इमदादी कारकुन खेसि जीअरो ॾिसी ख़ुशीअ में ॿहिकी पिया। ॿारड़े खे जीअरो कढण बाद इमदादी कारकुननि जो वेसाह मज़बूत थी वियो ऐं वधीक जोश ऐं जज़्बे सां कमु करे रहिया आहिनि। इंडोनेशिया जे ॿेट जावा जे ओलह में 5.6 सतह जे ज़लज़ले में मारिजी वियलनि जो अंग 271 थी वियो आहे। अमलदार ॾूराहनि इलाइक़नि में हेल ताईं पहुची न सघिया आहिनि, जॾहिं त बरसातूं बि कम में ॾुखियाई वधाए रहियूं आहिनि। इमदादी कारवायुनि उन वक़्तु ज़ोर वरितो जॾहिं इमारतुनि जे ढेर मां ॿारड़े खे जीअरो कढियो वियो। मौक़े ते मौजूद माण्हुनि जी अखियुनि में उन वक़्तु ॻोढ़ा तरी आया ऐं सदाऊं बुलंद थी वयूं। इमदादी कारकुननि जो चवणु आहे त ड्रही पियल घर में ॿार हिक गदे में विढ़ियल हो ऐं महफ़ूज़ हो। हू पंहिंजी ॾाॾी जे लाश सां वेठो हो। ॿारड़े जो नालो अज़का आहे, जेको सही सलामत आहे। खेसि को ज़ख़म नाहे रसियो। डॉक्टरनि मूजिबि ॿारड़ो रुगो इन लाइ कमज़ोर आहे जो हू बुखायल आहे, पर घर ड्रही पवण बाद हू पंहिंजी माउ खे सॾे रहियो आहे।